अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद तव्हां सभु ठीकु हूंदो। ज़हर ज़िंदगी जी 62 एपिसोड में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त कहिड़ो सीन तव्हांजे अॻियां ईंदो जंहिंमें रईस गफ़ार ख़ान पंहिंजो सब्र छॾे ऐं ओठे ऐं कमाल ख़ान खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में 62 एपिसोड में तव्हां ॾिसंदा त रबन खे बि रईस गफ़ार ख़ान इजाज़त ॾेई छॾींदो आहे झेड़े जी, ऐं रबन ऐं राणो ओठे जे घर में घिरी करे लुकमान खे घर में कुटे ईंदा आहिनि, मतिलबु मार ॾेई करे क़ुर्बान खे अगवा करे खणी ईंदा आहिनि। ऐं ज़हर ज़िंदगी जे ड्रामे में तव्हां इहो बि ॾिसंदा त रईस गफ़ार ख़ान हाणे सब्र छॾे करे रईस कमाल ख़ान खे ऐं ओठे खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदो। हिकु 62 किस्त में तव्हांजे अॻियां इहो सीन बि ईंदो। ज़हर ज़िंदगी जी हर अपडेट ॾिसण जे लाइ सिर्फ़ु असां टीवी खे सब्सक्राइब कंदा, हिकु लाइक बि करे छॾींदा।